नौशरो फिरोज में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो परसां ॻोठो आंदल चांडियो जी रहवासिन मुस्मात रशीदा धीअ शमन चांडियो आज़म अली पुट ख़ादिम हुसैन चांडियो सिटी प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे ॿुधायो आहे त 18 ॾींहं अॻु ज़मींदार यूनुस आराइन पारां कमंद जे फसल जो हारपो घुरण ते असांजे भाउ अरबाब अली चांडियो खे सख़्तु तशदुद बहदे मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई उछलाए छॾियो, जंहिंजो 80% जिस्म सड़ी वियो हुयो, जंहिंखे मोरो सिविल इस्पताल बहदे में नवाब शाह हैदराबाद ऐं हाणे कराची जी इस्पताल अंदर ज़ेरे इलाज आहे। असां वटि इलाज जी रक़म न हुजण करे सरकारी इस्पतालुनि में इलाज कराए रहिया आहियूं। बाहि ॾियण जो केस मोरो थाणे ते दाख़िल हुजण बावजूदि DSP मोरो ऐं SHO मोरो मुजीबुर रहमान नाले जो ॻरी रिश्वत वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करण बजाए उन्हनि जो सहूलियतकार बणियल आहे, जंहिं सबबु यूनुस आराइन ऐं अशरफ आराइन ॾोहारी माण्हुनि सां गॾिजी असांखे हिरासान करे रहिया आहिनि ऐं केस तां हथ खणण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे भाउ जी तबियत इंतिहाई नाज़ुक हालत में आहे। उन्हनि इंसानी हुकूक जे आला अमलदारनि ऐं आला ऑफिसरनि ऐं सियासी समाजी माण्हुनि खे अपील कंदे चयो त मामले जी शफ़ाफ़ जांच कराए नोटिस वठी राशियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी इंसाफ़ ॾियारियो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। अरबाब अली चांडियो जो मलवेर अरबाब अली चांडियो हारपो कंदो शाहपुर में यूनुस आराई अशरफ आराई वटि, जंहिं 12 महीना मज़ूरी कई। 12 महीननि खां पोइ हुन सां मज़ूरी हुनखां घुरण जो मुतालबो कई त हुनखे मारे विढ़ी, हुनजे मथां पेट्रोल हारे बाहि ॾेई हुनखे फिटो कयो अथसि। हाणे असां उहा मोरे खणी आयासीं, गैर माण्हू हुनखे खणी इस्पताल में दाख़िल कयो। असां हीअ हुते FIR कराई आहे, जेको सो हुनखे 20 ॾियारियूं गुज़री वियूं। मुंहिंजो भाउ हरको कंदो अशरफ आराई ऐं जो यूनुस आराई जो अज़ीज़ला आराई जा पुट आहिनि। उते हरको कंदो, उते वियो पंहिंजे पैसनि लाइ बि मार कुट कई, मोटी आयो वरी मोटी वियो, पोइ पंहिंजा पैसा घुरी हक़ न जरे कमंद छिलिजी वियो, बाक़ी 5 पोइ त बचा थिए एतिरो छिलिजी आहे। मूंखे पंहिंजो इंसाफ़ खपे ऐं मूंखे पंहिंजो हक़ ॾियो। उन्हनि मार कुट कंदे जहिड़े कंदे हुन ते पेट्रोल कावड़ मां हारे हुनखे बाहि ॾेई छॾी। हाणे हिते मोरे में खणा आयासीं, वरी हितां जवाबु ॾेई छॾियऊं नवाब शाह, वरी हैदराबाद, हाणे कराची सिविल इस्पताल वेंदा।